अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे अवां सभु ठीकु हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾे आख़िर वरी हुनखे कॾहिं हलायो वेंदो। काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके चवनि पिया यार ॾाढनि जो ॾे जे बारे में वीडियो ठाहियो था पर सुठी मालूमात नथा ॾियो। तो असां अॼु जी हिन वीडियो में तव्हां दोस्तनि खे सॼी ॼाण मुकमल ॾींदासीं त आख़िर हीउ ड्रामो ॾाढनि जो ॾे कॾहिं हलायो वेंदो ऐं हिनखे ॿीहर हिकु दफ़ो वरी चांस मिली रहियो आहे। उनजो डायरेक्टर सैयद शिराज शाह जीलानी पाण चयो आहे त हिन ड्रामे खे वरी हिकु दफ़ो ॿीहर हलायो वेंदो धरती टीवी ते। सो वरी छो हलायो वेंदो, इहो अवां व्यूअर्स जी मोहबत जे करे जेके हिन ड्रामे खे कॉमेंट्स ॾियनि था ऐं हिन ड्रामे खे चाहिनि था ऐं उहे चवनि था त वरी हिन ड्रामे खे ॾाढनि जो ॾे ड्रामे खे हलायो वञे। तो अवां दोस्तनि खे मां हिन वीडियो में सॼी मूंखां मालूमात ॾींदुसि त हिन ड्रामे में न्यू एक्टर्स न्यू अदाकार कहिड़ा एक्टिव कया वेंदा, हिन ड्रामे में नवां अदाकार कहिड़ा शामिलु कया वेंदा ऐं हिन ड्रामे में असांजी सिंध जे बहितरीनु अदाकार आज़म मेंगल खे एक्टिवेट हिन ड्रामे में इनवाइट करे घुरायो वेंदो या न घुरायो वेंदो ऐं हिन खां अलावा मंज़ूर मुराद हिन ड्रामे में शामिलु कयो वेंदो या न। ऐं हिन खां अलावा असांजी सिंध जो बहितरीनु एक्टर्स जेको आहे खादम खोखर ऐं इन खे हिन ड्रामे में शिराज शाह जीलानी जे चवण ते घुरायो वेंदो या न वेंदो ऐं हिन ड्रामे में कास्ट कयो वेंदो या न वेंदो। ऐं हिन खां अलावा ॿिया एक्टर्स जेके काफ़ी सिंध जा बहितरीनु एक्टर्स आहिनि, हाई लेवल जा एक्टर्स जेके घर वेठा आहिनि, छा उन्हनि खे हिन ड्रामे में इनवाइट कयो वेंदो या न कयो वेंदो, इहो मां दोस्तनि खे सॼो कुझु ॿुधाईंदुसि। तो वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजी हिन वीडियोज़ खे दोस्तों लाइक न कयो त महिरबानी करे असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, छो त लाइक करण में तव्हांजो को ख़र्चो कोन्हे। जेकॾहिं अवां दोस्त असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदव त असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी ऐं असांखे अॻिते कमु करण ते तमामु घणी दिलि चवंदी। त दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हीउ जेको ड्रामो आहे ॾाढनि जो ॾे, साईं शिराज शाह जीलानी चयो आहे त हिन ड्रामे खे वरी हिकु दफ़ो ॿीहर चांस न पियो वञे ऐं इन खां अलावा ॿिया एक्टर्स थोरी हिन ड्रामे में चेंजिंग आंदी हूंदी। हिन ड्रामे में थी सघे त आज़म मेंगल खे घुरायो वञे, मंज़ूर मुराद, खादम खोखर ऐं ॿिया बि जेके सुठा एक्टर्स आहिनि उन्हनि खे हिन ड्रामे में कास्ट कयो वेंदो। ऐं बाक़ी इहा पकी ख़बर आहे, मां व्यूअर्स खे ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे खे हिकु दफ़ो ॿीहर ज़रूरु हलायो वेंदो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे खे हिकु दफ़ो ॿीहर चांस न पियो वञे। दोस्तों, ही हुई अॼु जी नंढड़ी वीडियो। दादा जी नंढड़ी वीडियो मां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ा ख़ूबसूरत वीडियो ॾिसण जे लाइ असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।